अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, अॼु मुल्क जे सियासी मंज़रनामे ते हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहा जेका बेचैनी जी जेका आम तौर ते सूरत हाल हूंदी आहे, उन जो असांखे अमली मुज़ाहिरो ॾिसण में आयो। 20 ॾींहंनि खां वठी फैज़ाबाद इंटरचेंज ते जेको मुज़ाहिरीन वेठल हुया, रिज़वी साहब जी क़यादत में उन्हनि जो अॼु आख़िर हुकूमत कोर्ट जे चवण ते क्रैकडाउन कयो। उनखां पोइ मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि जे अंदरि मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी थी वियो ऐं उहो अञा ताईं जारी आहे। गुफ़्तगू कयूं था अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सिंध टेलीविजन न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी साहब। इन मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं ऐं इन विच में असांखे मुल्क जा सीनियर तर्जुमेगार बि असांखे जॉइन कंदा। अचो त गुफ़्तगू अॻिते वधायूं। शोएब कुरैशी साहब, सी जेका डेवलप थी आहे सिचुएशन, कीअं था ॾिसो? हिन में मूंखे जेका लॻे थो त हिन में हुकूमत जी जेका नाअहली आहे उहा चिटे नमूने वाज़े थी वई आहे। हिन हुकूमत खे ही जेको धरणनि वारो तजुर्बो अॻु में थियल आहे, त जॾहिं ही हमरा निकिता हुया धरणे लाइ, त या त हिनखे उते ई रोकणु खपंदो हुयो, उते रोके न सघिया। उन खां पोइ मुसलसल ई वेठा रहिया, पर हुकूमत हिन मामले ते को ध्यानु ई कोन ॾिनो ऐं उन सां न को ॻाल्हियूं हिन नमूने सां पहुचाए सघिया, उन को नतीजा खे ॻाल्हियूं करे सघिया, न ई को सिलसिलो अहिड़ो उनखे पॉलिटिकली उनखे डील करे सघिया, जंहिंजे करे कोर्ट खे अॻिते अचिणो पियो ऐं कोर्ट उनखे ॿ दफ़ा उनखे हिदायत कई त तव्हां हिनखे धरणो ख़तमु कयो, जंहिंमें जेको कालोकी हुई ॿुधणी, हुन में कोर्ट हिनखे वाज़े नमूने चयो त ईअं न आहे त तव्हां सिर्फ़ु ताक़त इस्तेमाल सां हुनखे धरणो ख़तमु कराए सघो था, पर उनखे परेड ग्राउंड मुंतक़िल करे सघो था ऐं उन्हनि खे तव्हां उन तरीक़े ॿुधायो मुख़्तलिफ़ त शेलिंग करे सघो था। ऐं अॼु उन ई सिलसिले ते उन कोर्ट जे ऑर्डर ते अमल कंदे हुकूमत कार्रवाई कई ऐं उन खां पोइ बि ईअं लॻे थो त हुकूमत हिनखे पॉलिटिकली ॼण त अञा सॉल्व न करे सघी आहे, जंहिंमें उनखे उनजे अॻुवाणनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं, मज़हबी अॻुवाणनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पॉलिटिकली जेके ॿिया पॉलिटिकल अॻुवान आहिनि उन्हनि खे माण्हू अॻिते आणे सघे थो, पर हिन सॼे मामले में हुकूमत जेका नाअहली वाज़े थी वई आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे न त हुकूमत पॉलिटिकल अॻुवाणनि खे त कोन इन्वॉल्व कयो, पर हुकूमत पंहिंजे तरफ़ां मज़हबी अॻुवाणनि खे इन्वॉल्व ज़रूरु कयो हुयो। पंहिंजो तव्हां ख़्यालु हूंदो त एहसन इक़बाल साहिबु मज़हबी उलमा आलमनि सां गॾिजाणियूं बजाणियूं कयूं हुयूं, कमेटियूं वमेटियूं ठहियूं हुयूं, पर जेका सूरत हाल हेसि ताईं पहुती आहे, माना 19 ॾींहं खां वठी इहे वेठा हुया, उनजे बारे में 2 थियरीज़ हुयूं त भई हुकूमत उन्हनि जे मथां क्रैकडाउन नथी करे, छो? ॿ क़िस्म जी थियरीज़ हलियूं पिया। हिकिड़ी थियरी इहा हुई त हुकूमत खे इहो हिन जे पुठियां एस्टेब्लिशमेंट आहे ऐं तंहिंजे करे जेकॾहिं असां कंदासीं त इहा एस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा असां ते इहो सॼो किसो जेको आहे असांजी गिची में विझंदी। हिकिड़ी थियरी इहा हुई। ॿी थियरी इहा हुई त न, एस्टेब्लिशमेंट न आहे, हुकूमत जीअं त मुस्लिम लीग नून जो वोट बैंक जेको आहे उहो दरअसल इहो ई ग्रुप आहे, इहो ई हल्को आहे जेको मुस्लिम लीग खे वोट ॾींदो रहियो आहे। उहो उनजो नंढड़नि शहरनि ताईं इन्हनि जी जेका बि जेको आहे फॉलोइंग आहे उहा मुस्लिम लीग नून जी वोटर जी सूरत में कनेक्टेड आहे। जेकॾहिं एॾो वॾो क्रैकडाउन थींदो त मुस्लिम लीग खां उहो वोटर जेको अॻे बि हुन ते पंहिंजो सलमान तासीर जी शहादत ते हुनजे कातिल खे जेका फांसी आई हुई, दहशतगर्द करार ॾेई असांजे कोर्टनि हुनखे फांसी ॾिनी हुई, उनखां पोइ जेको आहे अॻे इहो हल्को नाराज़ आहे मुस्लिम लीग नून खां। तंहिंजे लाइ हाणे जेकॾहिं हीउ क्रैकडाउन थींदो त मुस्लिम लीग उन तरह जे क्रैकडाउन खे ॾे वञी नथी वञणु चाहे पाण, छाकाणि त उनखे इहो ख़बर आहे त असांजो जेको आहे सियासी नुक़सानु थींदो। पर जेका टीं जेका थियरी जेका आहे उहा इहा पेश थी आहे इस्लामाबाद जे हल्कनि में ऐं ॿियनि हल्कनि में, इहो थियो आहे त जेको आहे कोर्ट जे अंदरि जेके रिपोर्ट्स पेश थियूं आहिनि उनमें जेको असांजे इदारनि इहा रिपोर्ट ॾिनी आहे त हिननि खे जेका सॼो मामिलो आहे फंडिंग जेका आहे उहा PMLN जे पारां थिए पई ऐं उहो जेको आहे पंहिंजो पंजाब जो लॉ मिनिस्टर जेको आहे उनखां वठी उन सभिनी माण्हुनि जा नाला अचनि था पिया त उहे हिननि खे फंड कनि पिया, छाकाणि त हुकूमत हिकिड़े अहिड़े नैश ते पहुती आहे जिते PMLN हिकिड़ी ॿी शइ आहे ऐं मुस्लिम नून पंहिंजो नवाज़ शरीफ़ साहिब जी ॿी शइ आहे। त नवाज़ शरीफ़ साहिब खे इहा ॻाल्हि सूट करे थी पई त हीअ सॼी जेका टर्माइल पैदा थिए ऐं टर्माइल जे नतीजे में हिकिड़ो ग़ैर जमहूरी क़िस्म जो क़दम कयो बि कोर्ट जे चवण ते या ॿिए कंहिं चवण ते जेको आहे उहो थिए, त जीअं हुनजो जेको इहो जेको हू मंत्रा जेको ॻाए थो पियो, जेको
मुझे क्यों निकाला और गीत गाए थो पियो, साजिश हुई है, 5 लोगों का मैंडेट, ये वो जेको बि थिए, और 70 सालों से हो रहा है, जेको उन जी सॼी जेको नरेशन आहे उहो चए थो त ही उहो क़दम थिए जंहिंखां पोइ जेको आहे मतिलबु मां वरी निकिरी अचां त भई पाकिस्तान में जमहूरियत जो मज़बूत जमहूरियत खे मज़बूत कंदड़ ऐं जमहूरियत जो अलमबरदार थी निकिरी अचां। इहे 3 ॻाल्हियूं मतिलबु इन विच में असां हिननि 19 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे इहे ॿुधियूं आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि। तव्हांजे ख़्याल में इन्हनि 3 ॻाल्हियुनि मां तव्हांखे इनखे कीअं रेट कंदव? ऑथेंटिक त काई शइ कोन्हे हिन हवाले सां, इहे ॻाल्हियूं ई आहिनि। मुंहिंजूं बि सुबुह खां वठी मुख़्तलिफ़ दुनिया सां राब्तो थियो आहे इस्लामाबाद में, त ॻाल्हियूं ईअं ई पियूं ॿुधण में अचनि त हीअ सियासी शइ थियण था चाहिनि, पर ॿिया ॾींहुं दुर्बेग ते नथी अचणु चाहे। ऐं अॻींदो जो बि इन ॻाल्हि ते ज़ोर आहे त हीउ मामिलो पुरमन नमूने हल कयो वञे। ऐं हीअ इहो चाहिनि था त असां हितां जेकॾहिं नाकाम वञूं या अॻिते कोन वधूं त हिते जेका सिचुएशन थी आहे उहा जीअं जो तीअं पेश कयूं कोर्ट में, त असां कार्रवाई कईसीं, उन खां पोइ हीअं थियो त इहे बि माना ॻाल्हियूं हलनि थियूं त पोइ थी सघे थो त कोर्ट माना चए त भई फ़ौज खां तव्हां मदद वठो ऐं पोइ फ़ौज अची सघे थी। पर मां इन करे थो चवां त जेकॾहिं जेका सियासी गवर्नमेंट आहे, जेका सियासी ज़हन रखंदड़ माण्हू आहिनि, उहा जेकॾहिं का अहिड़ी सिचुएशन डेवलप थिए बि थी त उनखे सियासी नमूने सां डील करे सघिजे थो। हिन वक़्तु बि उनखे सियासी नमूने सां डील करे सघिजे थो जेकॾहिं हुननि अॻी धुरी इहा तइ करे छॾियो आहे त हिन धरणे ते जेकॾहिं क्रैकडाउन थींदो त उन खां पोइ मुल्क जे हेतिरनि शहरनि में हीअं प्लानिंग सां असां ॿाहिरि निकिरंदासीं, रस्ता ब्लॉक कंदासीं, त छो गवर्नमेंट छा थी करे? गवर्नमेंट इहा प्लानिंग छो न कई त जेकॾहिं धरणा आहिनि उहा उनखे क्रैकडाउन थियण खां पोइ उनजो रिएक्शन छा थी सघे थो, त उनखे मुंहुं ॾियण लाइ छो न क़दम खयां? हीअ सभु कुझु करे सघनि पिया न, पर हीअ उनजो फेल्यूर ज़ाहिर थो थिए जेकॾहिं हुननि खे इहे चाहिनि था त असांखे जेकॾहिं को थ्रो आउट करे अची त इन नमूने सां हुनजो कोन थींदो इहो। हाणे हिन में हिकिड़ी 3 डॉक्ट्राइन बि हले थी, 4थी डॉक्ट्राइन उहा इहा थी हले त शहबाज शरीफ़ चाहे थो त भली टर्माइल पैदा थिए, जल्दी इलेक्शन थिए त नवाज़ शरीफ़ साहिबु त नाहे लॻो पियो आहे, मरियम साहिबा बि इहो आहे, हुदे बि वारो मामिलो जेसिताईं पंहिंजे मथां पहुचे तेसिताईं जेकॾहिं इलेक्शन्स थी था वञनि त कैंडिडेट त हिन वक़्तु प्राइम मिनिस्टरशिप जे लाइ सभ खां मज़बूत कैंडिडेट जेको आहे उहो शहबाज शरीफ़ साहिबु आहे। तंहिंजे लाइ हिन वक़्तु अर्ली इलेक्शन जीअं इमरान ख़ान खे सूट कनि थियूं पियूं, ईअं शहबाज शरीफ़ साहिब खे बि सूट कनि थियूं। ख़्याल में त इहो जेकॾहिं उहा ॻाल्हि आहे त हुनजी ॻाल्हि ई रहंदी। जेकॾहिं हिन ते का शइ अॻिते वधी त जेके पॉलिटिकल फोर्सिस इंक्लूडिंग PP जेके हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ जो साथ नथियूं ॾियनि, मे बि त उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे बि त हिन ते रेज़िस्ट कंदियूं न, ईअं थोरी आहे त न कंदियूं। छा ते रेज़िस्ट कंदियूं? उहे इन ॻाल्हि ते रेज़िस्ट कंदियूं न त तव्हां अर्ली इलेक्शन न थियनि ऐं जेका आहे अर्ली इलेक्शन ॾिसो न, इमरान ख़ान त चाहे थो, इमरान ख़ान त चाहे थो जेकॾहिं PMLN जे कंट्रोल में शयूं नथियूं रहनि, मिसाल तौरु अॼु जेका सूरत हाल थी आहे या जेकॾहिं 2 ॾींहं बि हले थी, ईंदड़ 24 कलाक ताईं 48 कलाकनि ताईं सिचुएशन ईअं रहे थी पई, तव्हांजे ख़्याल में छा फ़ैसिलो हूंदो? ॾिसो न, हीअ ख़ुदि पीपुल्स पार्टी लाइ मसइलो आहे न, कराची जे अंदरि जेको अॼु असांजो मंज़रनामो ॾिठो आहे, पीपुल्स पार्टी छा चवंदी त असांजो फेल्यूअर न आहे? ॾिसो हीअं आहे न, हीअ जेका बि सिचुएशन आहे हाणे हिन वक़्तु त इहो थोरो अञा खणी इंगिदी थी वञे। कल्ह ताईं हुनजो मुतालबो हो त ज़ाहिद हामिद जेको कानून वफ़ाक़ी वज़ीर आहे, जंहिं ते इहो इल्ज़ाम आहे त हुन इहा तरमीम कई हुई, उहो इस्तीफ़ा ॾिए। हिन वक़्तु त हू अची हिन ते बीठा आहिनि त भई तव्हांजी सॼी कैबिनेट इस्तीफ़ा ॾिए, त ईअं जेकॾहिं कंहिं बि हुकूमत ईअं जेकॾहिं मुतालबा मञणु शुरू कया त पोइ त इहो सिलसिलो हली सघे थो, पोइ त इहो सिस्टम न हली सघंदो कॾहिं बि। मां चवां थो इहो मुतालबो वञण जे बजाए हुकूमत चए थी असां हुकूमत ई नथा कयूं, तव्हां भली रिएक्शन करायो। न, मुंहिंजे ख़्याल में त इहो ख़ुदि हुननि जी बेमफ़ाद में न साबित थींदो। कंहिंजे मफ़ाद में? जेके माना चाहिनि था इहे न, पर मां चवां थो इहा त नून लीग जी हिकमत अमली हूंदी न, शहबाज शरीफ़ जी हिकमत अमली हूंदी त भई ठीकु आहे, जेकॾहिं असां लाइ प्रॉब्लम क्रिएट था कयो। नून लीग जी कॾहिं हिकमत अमली इहा आहे त असां सियासी शहीद थी वञूं, त जेकॾहिं ॻाल्हि अॼु हिते ई पहुची वई आहे त उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आवाम ताईं पहुचण में देरि लॻंदी छा? आवाम जेकॾहिं सम्झी वियो त पोइ हीअ त हुनजो सियासी फ़ाइदो बि न वठी सघंदा, उते सियासी फ़ाइदो बि न वठी सघंदा। हाणे जेको आहे तव्हां जेका सवेर ॻाल्हि कई उहा ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, उहा तव्हां चयो त भई नून लीग जो हुकूमत जो फेल्यूर आहे, पर मां त ॾिसां थो त हुकूमत जेका आहे उहा
पंहिंजी जाइ ते, पर नवाज़ शरीफ़ साहब जो जेको फेल्योर आहे उहो मूंखे वधीक नज़र अचे थो पियो, छाकाणि त इहो साॻियो इन खां वधीक ख़ौफ़नाक धरणो हुयो जॾहिं ताहिर क़ादरी ऐं इमरान ख़ान अची इस्लामाबाद जे अंदरि वेठा हुया, डी चौक ते ऐं हिननि ते माण्हू बि उन्हनि वटि घणा हुया, उनजो शोर शराबो बि घणो हुयो ऐं उहे एतिरो लंबे अरसे डिघे अरसे ताईं वेही रहिया हुया। पर उन वक़्तु ॾिठो ऐं उन्हनि जा एग्रेसिव जेको मोड हूंदो हुयो ऐं जेका उनजी कवरेज हूंदी हुई, हिन धरणे खे त ओतिरी कवरेज बि न मिली आहे, न ॻाल्हि न ठीकु न। त हीअ जेका सूरत हाल मंज़रनामो जेको ठहियो आहे, इहो जेकॾहिं रिज़ॉल्व थी वञे हा, जेकॾहिं नून लीग जो जेको इहो ख़ासि तरह नवाज़ शरीफ़ साहब जो जेको इहो रवैयो आहे त पंहिंजी पार्टी जे अंदरि बि हिकिड़ी किचन कैबिनेट खां सवाइ ॿियनि माण्हुनि सां मिलनि कोन था, पार्लियामेंट जे अंदरि अचे कोन माना नवाज़ शरीफ़ साहब, पीपुल्स पार्टी वारनि हुन धरणे में हिन जी एॾी मदद कई, वरी पीपुल्स पार्टी सां बि हुनजा तालुका जेको आहे उहो रहिया। त हाणे जॾहिं तव्हां ईअं कंदो पॉलिटिकली, जेकॾहिं सभिनी शयुनि खे हर वक़्तु इस्तेमालु करे वरी पुठी ॾेई छॾींदो, त पोइ त ज़ाहिर आहे तव्हां हिकिड़ो वक़्तु ईंदो, चढ़ंदा वेंदो, हिकिड़ो वक़्तु ईंदो जिते आइसोलेट थी वेंदो। जॾहिं आइसोलेट थी वेंदो पोइ तव्हांखे जेको बि मसइलो थींदो, तव्हां हेॾे होॾे ॾिसंदो, तव्हांजो को सपोर्ट करण लाइ तव्हांजे पासे में। हाणे ही बार बार नवाज़ शरीफ़ लहण खां पोइ बार बार कोशिशि करे थो पियो त पंहिंजो आसिफ़ ज़रदारी सां राब्तो थिए, आसिफ़ ज़रदारी सां राब्तो थिए, आसिफ़ ज़रदारी राब्तो नथो करे। जेकॾहिं आसिफ़ ज़रदारी हिन सां राब्तो करे हा, जेकॾहिं ही जीअं गुज़िरियल भेरे धरणे में पीपुल्स पार्टी हिन सां गॾु बीठी, पार्लियामेंट जो इजलास थियो ऐं इजलास खां पोइ जेको आहे पंहिंजो ही बीह रहिया, उते तकरीरूं शुरू कयूं, ॿाहिरि इमरान ख़ान पार्लियामेंट जे सभिनी मेंबरनि खे गारियूं पिया ॾिनियूं, एतिज़ाज़ हसन खे बि, ख़ुर्शीद शाह खे बि, ज़रदारी खे बि, हर कंहिंखे बि, पर अंदरां जेको आहे पार्लियामेंट जे अंदरि जेको वॉइस हुयो जंहिंमें फज़लुर रहमान बि हो, जेकॾहिं अॼु ही उन पिच ते हलिया वञनि हा, पीपुल्स पार्टी हिननि सां गॾु बि आहे, फज़लुर रहमान उन सां बीठो आहे, जमायत इस्लामी खे बीहारे वञनि हा, इमरान ख़ान बि इन धरणनि जी हिमायत में न आहे, जेकॾहिं इहा सूरत हाल वञी बीह आहे त शायदि इनखे वधीक फ़ाइदो थिए हा। पार्लियामेंट जो मोर्चो हिननि इस्तेमालु न कयो, इन जे करे न इस्तेमालु कयो छाकाणि त पॉलिटिकली आइसोलेट थी विया आहिनि। हिनखे ख़बर आहे त PTI बि असां सां न बीहंदी, हिनखे ख़बर आहे त असां सां पंहिंजो ही बि न बीहंदी, पीपुल्स पार्टी बि न बीहंदी, ॾेई वठी फज़लुर रहमान शायदि बीठो बीहे सां, जमात इस्लामी न बीहा। त नून लीग जी जेका इहा सियासी अकेलाइप आहे, हिन वक़्तु वॾे में वॾो मसइलो हुननि जे लाइ इहो आहे मुंहिंजे ख़्याल में, ऐं उहो बज़ाहिर नज़र अचे थो छाकाणि जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब निकितो ऐं जमहूरियत जे चैंपियन थियण जी हुन कोशिशि कई, उन वक़्तु बि कंहिं बि धुरनि जी सपोर्ट न कई, हालांकि ॿई जेके इत्तेहादी सवाइ फज़लुर रहमान ऐं पंहिंजो अचकज़ई साहब जे, न PTI त उनजे ख़िलाफ़ु हुई, पर पीपुल्स पार्टी बि जेको डायलॉग जी ॻाल्हि कई रज़ा रब्बानी, पीपुल्स पार्टी फौरी तौरु हुनखे रद्द कयो त कंहिं बि क़िस्म जे डायलॉग जी ज़रूरत न आहे का। त नून लीग जी जेका इहा पोज़ीशन आहे, ख़ासि तरह नवाज़ शरीफ़ जी ज़ात जी, जंहिंजे करे आइसोलेट थींदो हुन हाणे त पोज़ीशन इहा वञी बीठी आहे त चौधरी निसार बि परे थी वियो आहे, शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा बि परे थी विया आहिनि, हाणे वञी ॻाल्हि बची आहे वञी माना हाणे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ इहा आहे माना क़यादत। अॻे त शहबाज़ शरीफ़ की आदत में काउंट थींदो हुयो, हमज़ा बि क़यादत में काउंट थींदो हुयो, पूरो पंजाब हमज़ा पिया हलायो, हाणे ईअं न आहे, हाणे क़यादत आहे माना नवाज़ शरीफ़ ऐं हुनजी हो, ऐं उनखां पोइ जेकर उन सां बीहनि, हिकिड़ा उन सां बीठा आहिनि, हिकिड़ा नथा बीठा आहिनि। त इहा जेका बुनियादी तरह नून लीग जी जेका हिकूमत अमली जो फ़िला आहे, जेको उनजो तरीक़ाकार आहे, अंदाज़ हुकुमरानी आहे, उन जे अंदरि हिकिड़ो वॾो पंहिंजो प्रॉब्लम आहे, इहो इनहेरेंट प्रॉब्लम आहे त नवाज़ शरीफ़ साहब खे जॾहिं इक़्तिदार मिलंदो आहे त नवाज़ शरीफ़ साहब ॾाढो एरोगेंट थी वेंदो आहे, उनजे अंदरि जेको आहे एॾी हो थी वेंदी आहे त हू कंहिं माण्हू सां मिलण लाइ तयारु न हूंदो आहे, कंहिंखे टाइम ॾियण लाइ तयारु न हूंदो आहे। पंजाब त ठीके ते पटे ते लिखी ॾिनई, हुते MNAs MPs जो ही जेके माण्हू असांजा निकिरी आया, मुमताज़ भुटिया वारा जेके मायूस थी निकिरी आया, ख़ुदि हकीम बलोच वारा मायूस थी निकिरी आया, इस्माइल राहू चयो त असांखे मिलण लाइ टाइम ई न ॾींदो हुयो, सभई माण्हू उहे मायूस थी हुतां भॼी आया। ईअं ई जेको आहे हू ॾिसो खोसा जेके हुआ एॾा हिन जा बाइतमाद माण्हू हुआ, जो कंहिं दौर में जॾहिं शहबाज़ शरीफ़ वारो मामिलो थियो हुयो त उन वक़्तु ज़ुल्फ़कार जो पुटु जेको आहे दोस्तबंद थियो हुयो। त नून लीग जो जेको इहो अंदाज़ हुकुमरानी आहे, इहो वॾो मसइलो आहे। मुंहिंजे ख़्याल में सिद्दीक़ साजिद लाइन ते आहे। सिद्दीक़ साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। सिद्दीक़ साहब, शोएब कुरैशी साहब और हम बैठे हुए हैं सेट पर, क्या सूरत हाल है इस्लामाबाद की? फयाज साहब, सूरत हाल जो है वो तो आप भी देख रहे होंगे, यहाँ पर तो जो मामलात है वो इंतहाई जो है वो ख़राब हैं, कशीदा हैं, और उसकी बड़ी वजह यह है कि आज सुबह जब ऑपरेशन जो है वो शुरू किया गया
تو اس آپریشن کی وجہ سے جو ہے وہ حالات انتہائی کشیدہ ہوئے، اور کشیدگی کی وجہ سے جو ہے وہ پھر معاملات اتنے بگڑ گئے کہ جو ہماری سیکیورٹی فورسز تھے ان کے ہاتھوں سے بھی نکل گئے۔ اور آج اہم جو اجلاس ہوا ہماری عسکری قیادت کا، اس میں بھی اس معاملے کے اوپر غور و خوض جو ہے وہ کیا گیا، اور یہیں ایک اس کا جو حل جو تجویز کیا گیا کہ طاقت کی بجائے دونوں فریق یعنی کہ حکومت اور دھرنے والے جو ہیں وہ مذاکرات کا راستہ ہی اختیار کرے۔ پھر اس میں ایک اطلاع ملی کہ جو وزیر قانون زاہد احمد ہے انہوں نے وزیر اعظم شاہد خاقان عباسی کو فون کیا ہے اور خود رضاکارانہ آفر کیا ہے کہ وہ مستعفی ہونے کے لیے جو ہے وہ تیار ہیں، کیونکہ یہ صبح 7:30 بجے شروع ہونے والا آپریشن تھا۔ یہ جیسے ہی پورے ملک میں پھر اس نے اپنا جو رد عمل دکھایا ہے، کیونکہ ٹی وی چینلز پھر بعد میں حکومت کو بند کرنے پڑے جو ابھی تک بند ہیں، اور اس کے بعد پھر صورتحال مزید اس وجہ سے بگڑ گئی کہ احتجاجوں کا یہ سلسلہ، ہنگاموں کا، توڑ پھوڑ کا کراچی، لاہور اور ملک کے دیگر شہروں تک یہ پھیل گیا، کیونکہ انتہائی حساس معاملہ تھا۔ یہاں پر تو وفاقی دارالحکومت میں اس وقت فیاض صاحب کوئی ریاست نہیں ہے، کوئی حکومت نہیں ہے، کوئی سول انتظامیہ نہیں ہے۔ ابھی ہم خود روڈوں سے دیکھ کر آئے ہیں، سڑکوں سے، کہ صورتحال انتہائی خراب ہے۔ مظاہرین پھر رہے ہیں، گاڑیوں کو آگ لگا رہے ہیں، ٹریفک کا نظام انہوں نے خود سنبھالا ہوا ہے، ڈنڈے اٹھائے ہوئے ہیں، میٹرو اسٹیشن کی توڑ پھوڑ کی ہے، کوئی لا انفورسمنٹ ایجنسی وہاں پہ ہمیں نظر نہیں آئی ہے۔ وقت بعض اوقات تھوڑی بہت وہ شیلیں کر دیتے ہیں، لیکن جب ان کا جو کنٹینر ہے خادم حسین رضوی کا وہیں کے وہیں جو ہے وہ موجود ہے، اس کو بھی صبح ایک موقع ایسا آیا تھا کہ اس کے ارد گرد گھیرا ڈال لیا گیا تھا، اور یہ کہا جا رہا تھا کہ یہ آپریشن 3 سے 4 گھنٹوں میں ختم ہو جائے گا، لیکن پھر جو ان کو سپورٹ لوگوں کی جانب سے ملی، یہاں پہ جو بعض مدارس تھے ان کی جانب سے ملی، ان کے طلباء کی جانب سے ملی، تو اس وجہ سے فیاض جو ہے وہ صورتحال بہت ہی زیادہ کشیدہ ہے۔ اور ابھی انتہائی جو مایوسی اور افسوسناک بات ہے وہ یہ ہے کہ کسی بھی سوائے ایک سرکاری ٹی وی پر بیان دینے کے علاوہ کسی حکومتی ذمہ دار نے اس سارے معاملے کو سنجیدگی سے حل کرنے کی کوشش ہی نہیں کی۔ ہمارے جو پاک فوج کے سربراہ تھے جنرل قمر جاوید باجوہ، انہوں نے ٹیلی فون کیا شاہد خاقان عباسی کو، اور انہوں نے یہی تجویز کیا ان کو کہ آپ اس معاملے کا پرامن حل نکال لیں اور جو دونوں فریق ہیں بات چیت کریں، ادروائز یہ قومی مفاد میں نہیں ہے، اسے یکجہتی کا سارا عمل متاثر ہوگا۔ اس کے باوجود بھی کوئی ان کے ساتھ مظاہرین کے ساتھ رابطے نہیں کیے گئے، آپریشن تھوڑی دیر کے لیے معطل کیا گیا، لیکن جو شہر کے مختلف علاقے ہیں ایک دوسرے سے کٹے ہوئے ہیں، روڈ نہیں ہے، عوامی زندگی بری طرح مفلوج ہے، لوگ گھروں میں قید ہیں، بند ہیں اور باہر نہیں نکل سکتے۔ تو اس تمام تر صورتحال کے تناظر میں مکمل طور پر ہمیں جو لا انفورسمنٹ ایجنسیز ہیں وہ یعنی کہ پولیس تھی، اس میں FCC تھی، رینجر تھی، وہ ساری کی ساری صورتحال پر قابو پانے میں ناکام نظر آئی ہیں۔ جی کیا اطلاعات ہیں جو آرمی چیف کی صدارت میں اجلاس ہوا ہے ہماری عسکری قیادت کا؟ اس میں اس تمام تر صورتحال کا فیاض صاحب جائزہ لیا گیا ہے۔ طویل اجلاس تھا، بعض اس میں ہمارے ذرائع کے مطابق سینئر فوجی افسران موجود تھے کہ اگر حکومت کی جانب سے اس میں مدد کی پیشکش کی مدد مانگی جاتی ہے تو کیا فوج مدد کے لیے آئے، کیونکہ یہ ایک بہت بڑا ایک ایسا حساس معاملہ ہے کہ اگر فوج آتی ہے اور فوج کے خدا خاصہ اگر طاقت استعمال کرتی ہے تو یہ چیز بھی وہ دیکھ رہے ہیں کہ پھر جو نفرت بڑھے گی اس قومی ادارے کے خلاف، وہ کس طرح اس کا پھر رد عمل ہوگا، کیونکہ یہ اب احتجاج پورے ملک میں ہو رہا ہے، اور اب تو بات وزیر قانون کے استعفے سے پوری کابینہ کے استعفے تک جا پہنچی ہے۔ تو یہ معاملہ جو ہے وہ ابھی اس سارے معاملے کو انہوں نے انتہائی باریک بینی سے دیکھا ہے کہ کیونکہ اس دھرنے کے جہاں پہ مذہبی مقاصد ہیں، کچھ اس میں کچھ ایسے عناصر بھی شامل جو اس کے سیاسی مقاصد حاصل کرنا چاہتے ہیں۔ افسوسناک صورتحال یہ ہے کہ جو ہماری باقی جو جماعتیں ہیں پولیٹیکل پارٹیز، انہوں نے بھی اس مسئلے کو اس طرح حل کرنے کی کوئی سنجیدہ کوشش ہی نہیں کی کہ جو اس معاملے کو حل کرائے، کیونکہ یہ معاملہ ہی ایسا تھا۔ حالانکہ جب قانون سازی کی جا رہی تھی تو فیاض صاحب اس میں صرف وزیر قانون ہی شامل نہیں تھے، اس میں تو 34 اور بھی جماعتیں شامل تھیں، 34 رکنی پارلیمانی کمیٹی تھی، سب کی سب پارلیمانی جماعتیں اس میں شامل تھیں، وہ اب اپنی پیچھے ہٹ رہی ہیں، کوئی ذمہ داری لینے کو تیار نہیں ہیں۔ تو اس وجہ سے بھی یہ تمام تر وہ معاملات ہیں جن کے اوپر عسکری قیادت نے غور و خوض کیا ہے،
और वो फिर अपनी कोई हिकमत अमली ऐसी बनाएंगे कि उनके ऊपर जो कौम का एक तरह का एतमाद है वो मुतज़लज़ल ना हो, बल्कि इस मसले का कोई ना कोई हल जो है वो पुरअमन अंदाज से निकाला जा सके। जी बड़ी मेहरबानी सिद्दीक साजिद साहब, आपने हमें ज्वाइन किया, अपडेट किया इस्लामाबाद से साईं। या सूरत हाल जेका पाण गुफ्तगू कई से पे, पर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वक़फ़ो वठूं, वक़फ़े खां पोइ मोटी जी गुफ्तगू अॻिते नाज़रीन वठूं था वक़फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधायूं, तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ्तगू हलंदड़ हुई इस्लामाबाद में धरणे जे मथां जेका लाठी चार्ज ऐं शेलिंग खां पोइ जेको सॼे मुल्क जे अंदरि धरणनि जो सिलसिलो आहे, उन हवाले सां असांजी गुफ्तगू हलंदड़ हुई। सिंध टीवी जा डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी साहब असां सां गॾु छो त गुफ्तगू खे अॻिते वधायूं। जी शोएब साहब, हीअ कीअं था ॾिसो, हाणे हीउ सॼो जेको मंज़रनामो आहे उनमें जेका हिकिड़ी हू ॻाल्हि आहे त छो आख़िर एतिरा ॾींहं वेठा रहिया, ऐं हीउ जेको तरीक़ेकार आहे त असां वटि हीउ कॾहिं हिन नाले ते कॾहिं ॿिए नाले ते मज़हब खे इस्तेमालु करे कुझु बि करे सघिजे थो। मसइलो त इहो एतिरा इन खां वधीक माण्हू हुया इमरान ख़ान जे धरणे में, हो हुयो ॻाल्हि हुई पंधु हुई, पर इन खां वधीक माण्हू ईंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त को पंहिंजो नर्सूं वीचारियूं जेको पंजाब जे अंदरि या हिते पंहिंजो हू कराईंदियूं आहिनि, या उस्ताद ईंदा आहिनि, या कॾहिं को ॿिया पंहिंजो जेको मुलाज़िम ईंदा आहिनि, या कुझु लाठी चार्ज थींदी आहे, उन जे मथां जेको आहे उहो थींदो आहे। तव्हां ॾिठो आहे त वाटर कैनन जो इस्तेमालु थींदो आहे, माना कराची में बि थींदो ॾिठोसीं, असां लाहौर में बि थींदो ॾिठोसीं मुख़्तलिफ़ हवालनि सां। तंहिंजे करे उहो जेको सॼो सिलसिलो आहे उनमें असांखे इहो बिल्कुलु नज़र कोन थो अचे त उते को हुकूमत जे अंदरि को रहम हुजे, हालांकि उहे बि शहरी आहिनि, उनजा बि मुतालबा आहिनि। ऐं हीअ वरी नओं मॉडल आहे त भई तव्हां मज़हब जो नालो इस्तेमालु कयो ऐं पोइ तव्हां चओ त इस्तीफ़ा ॾियो। भई इस्तीफ़ा घुरण जे लाइ तव्हां केरु थींदा आहियो? तव्हां इस्तीफ़ा घुरण वारा, तव्हां जेको बि तव्हांजो मज़हब नालो मुतालबो हुजे, जेको बि हुजे, उनजे लाइ तव्हां वटि फोरम्स आहिनि। पार्लियामेंट जो फोरम पंहिंजी जाइ ते वेठो आहे, उनजे अंदरि लॻभॻि हर मकतब फ़िक्र जो माण्हू वेठो आहे, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जा माण्हू वेठा आहिनि, ऐं हिन कानून साज़ी जे अमल में बि काफ़ी पार्टियूं इन्वॉल्व हुयूं, जीअं सिद्दीक़ असांखे ॿुधायो पिए। पर जेकॾहिं तव्हांखे उन ते न आहे त ॿियो मामिलो आहे आइन जी इंटरप्रिटेशन, उन ते अमलदारी यकीनी बनाइण लाइ असांजो कोर्टूं आहिनि, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान वेठी आहे। तव्हांखे जेकॾहिं उन हवाले सां ख़दशात आहिनि त तव्हां उन तरफ़ वञो। हीउ जेको आहे, हीउ तरीक़ेकार जेको आहे, हीअ हिकिड़ी अहिड़ी पंहिंजो रियासत जेका हिकिड़ी एटमी ताक़त रखंदड़ रियासत आहे, उन जे जेकॾहिं असां पंहिंजो हिन खे दारुल ख़िलाफ़त खे, दारुल हुकूमत खे जेको आहे ईअं असां कैप्चर करे वेहंदासीं, कॾहिं इमरान ख़ान अची वेहे, कॾहिं तारुल क़ादरी अची वेहे, कॾहिं जेको आहे ख़ादिम रिज़वी अची वेहे, हीउ कहिड़ो तरीक़ेकार आहे जो असां मुल्क जे अॻियां हिकिड़ो क्वेश्चन मार्क था करे छॾियूं त हीअ मुल्क जेका आहे हिकिड़ी स्टेबल कंट्री आहे या न आहे। ऐं सॼी दुनिया ॾिसे पई, असां कॾहिं न ॾिठो आहे त इहो को वॉशिंगटन DC ईअं थी वञे, या नई दिल्ली ईअं थी वञे, या जेको आहे पंहिंजो सूरत हाल जेको आहे पंहिंजो लंडन में ईअं थी वञे, या बर्लिन में ईअं थी वञे, या जेको आहे इवन सऊदी अरब बि आहे। इन्हनि मुल्कनि जे अंदरि बि असां इन तरह जूं शयूं थींदियूं अचियूं आहिनि। हीअ जेको असां वटि रविश हली आहे त तव्हां बसि 1000 2-3 हज़ार माण्हू खणी ऐं वञी वेही रहो बिस्मिल्लाह करे। हीअ रविश जेका आहे, भली उनजे पुठियां हिकिड़ियूं मक़सदूं, ॿिया मक़सद, टियां मक़सद, इहे जेको प्रॉक्सीज़ हलनि थियूं पियूं, इहा केतिरी ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। असांखे सम्झ में छो नथो अचे असांजे पॉलिटिकल फोर्सिस खे, ख़ुदि असांजे इदारनि खे, असांजे पंहिंजो हुननि खे, त भई हीअ जेको रविश आहे, इन रविश खे असां कीअं था ॾिसी सघूं ऐं कीअं था उनखे बर्दाश्त करे सघूं। हीअ मतिलबु हीअ शहर आहे कराची, केतिरे अरसे ताईं हिकिड़ी दहशतगर्दी कंदड़ जेको आहे पंहिंजो ग्रोह जेको आहे हिन खे कैप्चर करे छॾियो। अब हिन में 12 मई बि थी, हिन में 9 अप्रैल बि थी, हिन में बल्दिया सानियो बि थियो, हिन में जेको आहे पंहिंजो MD पंहिंजो स्टील मिल बि जेको आहे उहो भते जे चकर में मारिजी वियो, हिन में जेको आहे हकीम सईद क़तल थी वियो, हिन में ॿिया अलाए केतिरा नामियारा क़तल थी विया, शख़्सियतूं क़तल थी वियूं, हिन में जेको आहे 10 मुहर्रम हराम जेको आहे हुननि जा इहे सॼा सिलसिला, इहो सभु कुझु थींदो रहियो, पर रियासत जेको आहे इदारे खे का परवाह न हुई।
इहो जेको रविश आहे इन ते बि गुफ़्तगू कंदासूं पर सलमान आबिद साहब असांखे जॉइन कयो आहे लाहौर मां। सलमान आबिद साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम जी, क्या हाल चाल है? सर दुआ है आपकी। क्या सूरत हाल देख रहे हैं लाहौर के अंदर, ये जो आज का इस्लामाबाद के उसके बाद क्या फॉल आउट्स हैं? देखिए, एक मंजर था कल रात का जिस वक्त तक जो है ना ऑपरेशन नहीं हुआ था, और एक मंजर है आज का। दोनों सिनेरियो बड़े मुख्तलिफ हो चुके हैं। हुकूमत ने जो हिकमत अमली या वजारत दाखिला ने जो हिकमत अमली इख्तियार की थी ऑपरेशन की, अब इस वक्त जिस वक्त मैं आपसे बात कर रहा हूँ वो मुकम्मल तौर पर नाकाम हो चुकी है। वही जगह जहाँ पे अपना तहरीक लब्बैक के लोग बैठे थे, इस वक्त हजारों की तादाद में लोग वहाँ पे दोबारा पहुँच चुके हैं, और वहाँ पर हुकूमत के लिए एक मुश्किल पैदा कर दी है, और पुलिस यहाँ से इस वक्त कहीं नजर नहीं आ रही है। दूसरी बात यह है कि वो जो मामला सिर्फ इस्लामाबाद तक महदूद था, वो मुल्क के मुख्तलिफ शहरों में, मुख्तलिफ इलाकों में फैल गया है। और आपने देखा कि पहली दफा इस मुल्क की सियासी तारीख में 1977 में जब पीपल्स पार्टी के लोगों पे घरों पे हमले हुए थे, तो आज 2017 में PMLN के अरकाने असम्बली और क़यादतों के घरों पे हमले हो रहे हैं, जो एक खतरनाक रुझान की निशानदेही करता है। और तमाम इस वक्त अरकाने असम्बली जिनका ताल्लुक मुस्लिम लीग नून से है, एक महफूज मुकाम पर चले गए हैं, और काफी शदीद रद्द अमल पाया जाता है। और ये मामला महज उन मदरसे के बच्चों तक महदूद नहीं रहा, बल्कि इसमें मुख्तलिफ तबकात के लोग, आज वकला बरादरी भी इसमें आ गई, ताजिर बरादरी भी इसमें आ गई, और बहुत से लोगों ने इसके ऊपर इस एहतजाज में अपने आप को शामिल कर लिया है। और जो हुकूमत मुखालफीन लोग थे, उन्होंने भी अपने आप को किसी न किसी शक्ल में इस तहरीक का हिस्सा बना लिया अपने आप को, और नहीं भी बनाया तो आने वाले दिन में बना सकते हैं। अब ये खबरें आ रही हैं कि आर्मी चीफ ने दोनों फरीकैन को, हुकूमत को भी और धरने वालों को भी कहा है कि वो वायलेंस का रास्ता इख्तियार ना करें। और तीसरी बात यह है कि जो वजीर आजम है अकान अब्बासी साहब, वो लाहौर में बैठे हुए हैं, और हालांकि उनको इस्लामाबाद में होना चाहिए था, लेकिन लगता है कि वो भी मफलूज हुए हैं, क्योंकि सारे मामला तो बराह रास्त नवाज शरीफ साहब खुद डीट कर रहे हैं। अब जो वजीर हैं कानून, कई अरकाने असम्बलियों ने बाकायदा कहा है कि उनको इस्तीफा दे देना चाहिए ताकि सूरत हाल को काबू में किया जा सके। और कहा जा रहा है कि वजीर कानून ने कहा है कि अगर उनके इस्तीफे से हालात बेहतर हो सकते हैं तो वो इस्तीफा देने के लिए तैयार है। लेकिन अभी तहरीक लब्बैक के जो रहनुमा रिजवी साहब, अब उन्होंने कहा है कि हमारा मुतालबा जो है सिर्फ उनके इस्तीफे तक महदूद नहीं रहा, बल्कि अब हम इस हुकूमत से इस्तीफा मांग रहे हैं। तो मेरा ख्याल है कि एक बड़ी पॉलिटिकल इम्प्लीकेशन क्रिएट हो गई है हुकूमत के लिए। अब वो वायलेंस का रास्ता जो है वो भी इख्तियार करने के लिए उस तरह से तैयार नहीं है, क्योंकि जो कहा गया था एहसन इकबाल साहब ने कि 3 घंटे में वो सारा इलाका साफ कर देंगे, उसमें तो खुद वजारत दाखिला ने, अभी एहसन इकबाल साहब ने आपका क्या ख्याल है कि रिजवी साहब जो हैं वो अपने एजेंडे पर हैं, एस्टेब्लिशमेंट के एजेंडे पर हैं, या नवाज शरीफ के एजेंडे पर हैं, या शहबाज शरीफ के एजेंडे पर हैं? देखिए, वो किसी के भी एजेंडे पर हों, लेकिन इस वक्त उन्होंने मुल्क के अंदर एक ऐसी सिचुएशन पैदा कर दी है जहां सबके लिए खतरात हैं। देखिए ना, ये बड़ा मुश्किल हो गया है अरकान असम्बली के लिए, सियासतदानों के लिए, सियासी जमातों के लिए, तो कोई उनको अब चैलेंज करे और उनकी मजम्मत करे, क्योंकि सब लोग डर गए हैं जिस तरह से बाकी अरकान असम्बली के ऊपर लोगों पर हमले हुए हैं। और अगर इस्टेब्लिशमेंट उनके पीछे होती तो फिर एक और सिनेरियो बन सकता था। बज़ाहिर तो मुझे ऐसे कुछ ताने बाने नजर नहीं आ रहे कि हम ये तय कर सकें कि इस्टेब्लिशमेंट, असल में इसमें हुकूमत ने थोड़ी सी जो है ना हिकमत अमली गलत इख्तियार की। आपको मालूम है कि जब ये ताहिल कादरी इस्लामाबाद में आए थे पहला धरना लेके, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने बड़ा पॉलिटिकली उनको डील किया था। रहमान मलिक ने, चौधरी शुजात ने, कमरुज़्ज़मा कायरा ने, और उनको राजी करके वहां से भेजा था। अनफॉर्चुनेटली PMLN की हुकूमत ने पॉलिटिकली उनको डील ही नहीं किया, ना बाकी किसी पॉलिटिकल पार्टीज को इंगेज किया, ना मजहबी जमातों को उस तरह से इंगेज किया सारे मामले में, और एक पॉलिटिकली चीजों को रिजॉल्व करने की कोशिश नहीं की। बस वो भी अपनी अना पे रहे और रिजवी साहब भी अपनी अना पे रहे। उसका नतीजा ये निकला कि आज जिस किस्म के वाकयात हुए हैं वो वाकया महज इस्लामाबाद तक महदूद नहीं रहा, बल्कि पूरे मुल्क में फैल चुका है। अब ये कहाँ लेके जाता है ये देखना होगा, और मुझे लगता ये है कि इसकी इम्प्लीकेशन जो है वो ज्यादा सीरियस है। ये जो पाकिस्तान जिस वक्त दुनिया में अपना एक परसेप्शन बिल्ड कर रहा था टेररिज्म से बचने के लिए कि हम टेररिस्ट नहीं है, हमने उसमें बड़ा काम किया है, और आज जिस किस्म का वायलेंस हमें नजर आ रहा है वो हमें जाहिर करता है कि अभी पाकिस्तान में जो एक्सट्रीमिज्म का मामला है या मजहबी जमातें जो है वो इस तरह के मामला को बुनियाद बनाकर एक बड़ा बुरहान पैदा कर सकती है, और आज उन्होंने बुरहान पैदा किया। लेकिन अपना सलमान आबिद साहब, अगर आपके ख्याल में रिजवी साहब के पीछे कुछ नहीं है, कोई फोर्स नहीं है, तो आज के इस पाकिस्तान में जिसमें आप और हम बात कर रहे हैं उसमें सबसे बड़ी सियासी कुव्वत जो है वो PMLN है, उसके बाद पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ, जमीयत उलमा इस्लाम, अवामी नेशनल पार्टी, MQM, जमीयत उलमा इस्लाम, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी, मालिक बलोच की नेशनल पार्टी, उसके अलावा छोटी मोटी पार्टियां और इंडिपेंडेंट लोग, वो जो हमारे सारे लोग बैठे हुए हैं।
کیا رضوی صاحب اکیلے جماعت اسلامی سے، جمعیت علماء اسلام سے اور یہ پیپلز پارٹی سے، تحریک انصاف، عمران خان سے زیادہ طاقتور ہو گئے ہیں کہ وہ لوگ پارلیمنٹ میں بیٹھ کر ایک بل پاس کرتے ہیں اور یہ باہر آ کے کچھ ہزار لوگ لے کے ان کو چیلنج کرتا ہے تو بس وہ چیلنج ہو گیا، مطلب ملک کا صورتحال خراب ہو گئی؟ اب آپ مجھے بتائیے کہ اس وقت کون سی سیاسی جماعت ہے جو نواز شریف صاحب کے ساتھ کھڑی ہے؟ لیکن کس نے خادم رضوی صاحب کی حمایت کی ہے؟ میں پوچھتا ہوں خادم رضوی صاحب کی حمایت کس نے کی ہے؟ میرا مطلب ہے کہ دیکھیں نا، اگر یہ ساری سیاسی جماعتیں جیسے عمران خان کے دھرنے کے خلاف اکٹھی ہو کے حکومت کے ساتھ کھڑی تھی، اس وقت تو نہیں کھڑی ہوئی ہیں. اب اس وقت تو وہ اپنی اپنی پولیٹیکل پوزیشن بچانے کی کوشش کر رہی ہیں اور حکومت کو خود ایک مشکل مسئلے میں ڈال دیا ہے. پاکستان پیپلز پارٹی کے لوگوں نے قومی اسمبلی میں جو تقریریں کی ہیں، انہوں نے کہا یہ سارا حکومت کا کیا دھرا ہے، اس لیے سارا ملبہ تو حکومت پہ ڈل گیا نا. اس لیے حکومت نے اگر سب کو انگیج کیا ہوتا تو آج شاید پوزیشن ڈفرنٹ ہوتی. حکومت نے جو آئسولیشن کے اندر معاملات کو ڈیل کیا، اس کا نتیجہ آج آپ نے دیکھ لیا ہے. ایک بات تو یہ ہے. دوسری بات یہ کہ دیکھیے، یہ مسئلہ پارلیمنٹ کے اندر اور پارلیمنٹ سے باہر کرنی ہے. ایک بڑا سینسیٹیو حساس مسئلہ ہے جس کو ایک خاص گروپ نے اس کو پولیٹیسائز کیا ہے. وہ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی ذات ہے. اب اس کو جب بنیاد بنائیں گے تو ہمارے ہاں جو لوگوں کو مذہب کے نام پر ایموشنل پالیٹکس کا جو رجحان ہے وہ بہت پہلے سے بھی موجود رہا ہے پاکستان کی سیاست میں، اب بھی موجود ہے، اور اب اس واقعے نے اور زیادہ اس کو ایموشنلی انگیج کر دیا ہے. تو اس لیے یہ دیکھنے کی ضرورت تھی کہ ہمارے ہاں، اور یہ دیکھیے نا، وزارت داخلہ کیلکولیٹ ہی نہیں کر سکا. ان کا خیال تھا کہ ہم اسلام آباد میں آپریشن کریں گے، 300-400 1000 1200 لوگ ہیں، ان کو ختم کر دیں گے. وہ یہ اندازہ ہی نہیں کر سکا کہ اس کا ریئیکشن پورے پاکستان کے اندر آئے گا. تو وزارت داخلہ کی اپنی ناکامی بھی ہے نا کہ مس کیلکولیٹ کیا اس پورے آپریشن کو، اور ان کو اندازہ نہیں ہو سکتا کہ یہ معاملہ کتنا شدت کا ہے. اپنا سلمان عابد صاحب، یہ ہم کب تک اس ملک کے اندر 22 کروڑ لوگ جو ہیں وہ خوف کے بارے دبکے رہیں گے، دبک کے بیٹھ جائیں گے کہ ایک پارلیمنٹ ہے وہ لا بناتی ہے؟ پچھلی مرتبہ ہم نے دیکھا پارلیمنٹ کی حیثیت کیا ہے مجھے بتائیے فیاض صاحب. آپ کس پارلیمنٹ کی بات کر رہے ہیں یار؟ پارلیمنٹ نے اپنی کوئی کریڈیبلٹی بنائی ہوتی، اپنی کوئی لیجیٹیمیسی ڈیولپ کی ہوتی، اپنی کوئی ساکھ بنائی ہوتی، لوگ ان کے ساتھ کھڑے ہوتے اس پارلیمنٹ کے ساتھ، پارلیمنٹ لوگوں کے مفادات کے ساتھ کھڑی ہوتی تو پارلیمنٹ میٹر کرتی نا. پارلیمنٹ تو ایک فرد کے لیے ساری قانون سازی کر بیٹھی ہے. ایک شخص کو بچانے کے لیے پوری کی پوری پارلیمنٹ نے اس کے اوپر ربر اسٹیمپ کا رول پلے کیا ہے. پارلیمنٹ جو ہے بڑی بڑی جماعتوں کی قیادتوں کے ہاتھوں یرغمال بن جاتی ہے. آپ جب پارلیمنٹ کی بات کرتے ہیں تو یہ وہ پارلیمنٹ نہیں ہے جو ڈیموکریٹک. آگے چلیں ادارے ہیں، کورٹیں ہیں، سپریم کورٹ آف پاکستان ہے. اگر کوئی غیر قانونی غیر آئینی کام ہوا ہے، کوئی آئین کی روح سے متصادم کوئی کام ہوتا ہے تو اس کے بعد یہ ہماری سپریم کورٹ آف پاکستان ہے، اس کے لیے اس طرح. ٹھیک ہے نا، اب معاملہ چل رہا ہے نا، سپریم کورٹ کے فیصلے تو آپ مان ہی نہیں رہے. آپ مجھے بتائیے، نواز شریف صاحب تو سپریم کورٹ کے فیصلے مان رہے ہیں؟ مان لیا نا، وہ چلے گئے، گھر چلے گئے، دوسرا وزیر اعظم آ گیا، فیصلہ تو مان لیا نا. روزانہ دیکھیں نا، روزانہ گالیاں نکال رہے ہیں سپریم کورٹ کے ججوں کو، باقاعدہ گالیاں نکال رہے ہیں، باقاعدہ فوج کو گالیاں نکال رہے ہیں، کہہ رہے ہیں کہ اسٹیبلشمنٹ اس سارے کھیل کے پیچھے ہے، ججوں کو استعمال کیا گیا ہے. وہ فیصلہ ماننے کا یہ طریقہ تھوڑی ہے کہ آپ گھر بھی چلے جاؤ، ساتھ ساتھ آپ ان کو گالیاں بھی نکالیں. لیکن یہ آپ جب خود قومی اداروں کو متنازع بنائیں گے تو قومی اداروں کی کیا ساکھ رہ جائے گی؟ مجھے بتائیے. مسئلہ اب نواز شریف کا تو ہے نہیں نا، اپنا مسئلہ تو اب پاکستان کی ریاست کا ہے کہ اس کی ایک الیکٹڈ گورنمنٹ ہے، لیکن آپ یہ اس کی ایک الیکٹڈ گورنمنٹ ہے، اس الیکٹڈ گورنمنٹ کے ساتھ اس کے کورٹیں ہیں. یہ جو بحران آج آپ دیکھ رہے ہیں، یہ بحران کس نے کریٹ کیا ہے؟ کس نے طے کیا کہ ہمیں ایک قانون کے اندر ایک جو ترمیم کرنی ہے، ٹھیک ہے، اور جب ترمیم کرنے کی کیا ضرورت محسوس ہوئی، کیوں کر محسوس ہوئی، اس کے کرداروں کو کیوں نہیں نشاندہی کی جا رہی؟ آج راجہ ظفر الحق نے کہا ہے کہ انہوں نے جو انکوائری کمیٹی جو مجھے بنائی گئی تھی، اس کا سربراہ بنایا گیا تھا، میں اپنی انکوائری کمیٹی کی رپورٹ سبمٹ کر چکا ہوں اور اس کو 15 دن ہو چکے ہیں. ان 15 دنوں میں کیونکہ حکومت راجہ ظفر الحق کی کمیٹی کی رپورٹ جو ہے وہ سامنے لاتی، پبلک کرتی، کیوں نہیں ان لوگوں کو جن لوگوں نے اس میں غلطیاں کی ان کو سزا دینے کے لیے؟ اچھا، اب فائنلی فیوچر میں کیا دیکھ رہے ہیں، کیا ہو سکتا ہے آپ کے خیال میں؟ آج کا جو منظرنامہ بنا ہے، میرا خیال ہے کہ شاید کل تک جو ہے نا زاہد حامد صاحب کا استعفیٰ جو ہے نا وہ شاید سامنے آ جائے اور حکومت کو بڑی سستی کا سامنا کرنا پڑے گا اگر وہ زاہد حامد کے استعفے کا، کیونکہ اب پی ایم ایل این کے ارکان اسمبلی نے برملا کہنا شروع کر دیا ہے کہ زاہد حامد کو استعفیٰ دے دینا چاہیے. اگر حکومت کل یہ استعفیٰ دے دیتی ہے اور اس سے تحریک لبیک کے لوگوں کو غصہ ٹھنڈا کیا جا سکتا ہے تو ایک یہ معاملہ وقتی طور پر جو ہے نا ٹل سکتا ہے. لیکن اگر حکومت اپنے اس معاملے پہ بزد رہتی ہے، اور میں نہیں سمجھتا کہ اب خود زاہد حامد کے لیے یہاں پر رہنا بڑا مشکل ہو جائے گا، جس طرح سے آج ان کے گھر پہ حملہ ہوا ہے ان کے لیے اپنے لیے جان بچانا مشکل ہو جائے گا، اور جس طرح سے آج باقی لوگوں کے گھروں پہ حملے ہوئے ہیں، تو حکومت کے لیے تو بڑا اس وقت اپنے آپ کو ایک سرنڈر کرنا پڑے گا. اگر حکومت سرنڈر نہیں کرتی ہے، اپنی انا پہ کھڑی رہتی ہے، تو یہ معاملہ آگے بڑھے گا. کل آپ دیکھیے گا کہ زیادہ شہروں میں ڈیمانسٹریشن ہوں گی، زیادہ مظاہرے ہوں گے. پنجاب میں رینجرز کو طلب کر لیا گیا ہے، فوج کو بلانے کے لیے ایک سمری بھی تیار ہے. تو بہت سی چیزیں ایسی ہیں کہ اگر آپ نے اس کو ابھی پولیٹیکلی ریزالو نہ کیا، اس کو انا کا مسئلہ نہ بنایا،
तो फिर शायद कोई मसले का हल जो है ना कल तक हम अब अगर इस मुल्क के अंदर अब अगर इस मुल्क के अंदर अब सलमान तासीर बहसियत गवर्नर के भी महफूज नहीं है और जो है अपना शहबाज भट्टी वफाकी मिनिस्टर होते हुए महफूज नहीं है, जाहिद हामिद महफूज नहीं है, तो फिर तो मेरे ख्याल में सलमान आबिद साहब इस मुल्क में कोई महफूज नहीं है। नहीं, आप सही कह रहे हैं, इस मुल्क में कोई महफूज नहीं, लेकिन इस मुल्क में जो है जो रियासत है वो जिस तरह के फैसले करती है, जिस तरह से हुकूमतें फैसले करती हैं, उसका नुकसान तो फिर सब कुछ बर्दाश्त करना पड़ता है ना। अब मसला ये है कि हमारे यहाँ देखिए प्रॉब्लम कहाँ है, हमारे यहाँ प्रॉब्लम ये है कि हुकूमतें जो है वो सही तरीके से अपने आप को परफॉर्म नहीं कर रही है डेमोक्रेटिकली। अगर वो करे और पॉलिटिकली मसलों को अच्छा, आप समझते हैं कि रिजवी साहब जाहिद हामिद के इस्तीफा के साथ मान जाएंगे, इस तरह की कोई है अपना? नहीं, मेरा नहीं ख्याल कि वो भागेंगे। मेरा ख्याल है कि वो उनको जब अगर वो रिजाइन कर दें तो शायद फिर उनके लिए अब इस पूरे तहरीक को आगे चलाना मुमकिन नहीं होगा, क्योंकि उनका पहला डिमांड वही था कि जाहिद हामिद साहब का इस्तीफा ले लिया जाए। अगर कि उन्होंने अब डिमांड की है कि हुकूमत रिजाइन कर दे, लेकिन वो कोई बात मानेगा नहीं। अगर वो रिजाइन करते हैं जाहिद हामिद साहब तो वक्ती तौर पे मुझे लगता है कि बहुत से लोगों को कहेंगे कि आपका मुतालबा तस्लीम कर लिया गया है, और वो खुद भी शायद मुझे लगता है कि वक्ती तौर पे फिर अपने आप को विड्रॉ करें। इस डिमोरलाइज पोजीशन में फिर शायद खाकान अब्बासी साहब अपनी हुकूमत चला सकेंगे। सर, खाकान अब्बासी साहब की हुकूमत कहाँ है? हुकूमत तो देखिए इस वक्त नवाज शरीफ साहब ही कर रहे हैं, घर बैठे हुए रायबंद में बैठे हुए हुकूमत चला रहे हैं। अब आप मुझे बताइए कि वजीर खजाना इसाक डार साहब जो है छुट्टी पे चले गए हैं। एक ऐसा शख्स जो मफरूर है उसका इस्तीफा भी जो है ना वजीर आजम नहीं ले सकता, और कई दफा वो इनडायरेक्टली कह चुके हैं कि उनको कहेंगे इस्तीफा दे दें, लेकिन नहीं इस्तीफा दिलाना चाहते नवाज शरीफ साहब, और उनके लिए 3 माह की छुट्टी जो है ना उनकी मंजूर करवाई गई है। तो ये इसलिए खाकान अब्बासी साहब की हुकूमत भी तो इस वक्त एक पपेट हुकूमत है ना, वो मजीद पपेट होगी, मजीद कमजोर होगी। बड़ी मेहरबानी अपना सलमान आबिद साहब, आपने हमें ज्वाइन किया। साईं बस आखिरी वही तकरीबन जेके असां करे चुका हूँ। हाँ बिल्कुलु, पॉलिटिकली उनखे डील न करे सघिया। जेकॾहिं ॾिसो पीपी दौर में भी अहिड़े क़िस्म जा धरना थिया, इस्लामाबाद में थियो, उनखे बि पॉलिटिकली डील कयो हुयूं। ख़ुदि कोयटा में वॾो धरणो लॻो जंहिंमें पीपी खे पंहिंजे वज़ीर आला खां इस्तीफ़ा ॾियणी पई, उहा कराई हुयूं, पर उनखे तकिड़ो डील कयो। हिननि इहो उनखे इन नमूने सां डील ई न कयो आहे, ऐं उनजो नतीजो ही ज़रदारी साहब डीलिंग में जेको आहे हिननि खां गॾु तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में तव्हां जेको आहे पीपल्स पार्टी लाइ सिंध में राह काफ़ी हमवार करे छॾी। नाज़रीन, इंतहाई जेको आहे हसास मंज़रनामो आहे मुल्क जी सियासत जो, ऐं यकीनी तौर ते ईंदड़ जेके 24 कलाक 48 कलाक उहो काफ़ी सेंसिटिव आहिनि, ऐं ॾिसूं त हुकूमत इन मामले खे रिज़ॉल्व करण लाइ कहिड़ा एफर्ट्स थी वठे, ऐं ईंदड़ जेको आहे 24-48 कलाक मुल्क जे लाइ बिल्कुलु अहम आहिनि। ऐं दुआ सभिनी जी इहा ई आहे त असांजे मुल्क जे अंदरि ख़ैर असलूबी सां, ख़ुशि असलूबी सां इहे मामला जेके आहिनि उहे बहितर थी वञनि। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच खे इजाज़त सदाईं।